वो तुझी उमेर न मूंखां वञण जी हुई, मुंहिंजी क़िस्मत का अहिड़ी हुई। तुंहिंजी उमेर न मूंखां वञण जी हुई, मुंहिंजी क़िस्मत का अहिड़ी हुई। रुकी मूं करवानो थी वे तूं वेॾ विछोड़ा मूंखे ॾेई। तुंहिंजी उमेर न मूंखां वञण जी हुई, मुंहिंजी क़िस्मत का अहिड़ी हुई। हाणे तव्हां बि पंहिंजे नाले सां शाइरी रिकॉर्ड कराए सघो था। शाइरी रिकॉर्डिंग लाइ हींअर ई व्हाट्सएप नंबर ते राब्तो कंदा 03351717858 0335 25 17 858। अरे अखियों आई आली करे वे गोठ सजो तूं खाली करे। रही नाए बहारी तो खां पो अरे पास सुञा लगी आहे पई। तुंहिंजी उमेर न मूंखां वञण जी हुई, मुंहिंजी क़िस्मत का अहिड़ी हुई। रुकी मूं करवानो थी वे तूं वेॾ विछोड़ा मूंखे ॾेई। सभु मिटाई माइट भाइर रुना, सभु रिश्तेदार ऐं दोस्त रुना। हाणे तव्हां बि पंहिंजे नाले सां शाइरी रिकॉर्ड कराए सघो था। शाइरी रिकॉर्डिंग लाइ हींअर ई व्हाट्सएप नंबर ते राब्तो कंदा 03351717858 0335 25 17 858। कुछ इनका दिलड़ी